अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक यादगार इंटरव्यू असां उस्ताद जलाल चंडे जो खणी आया आहियूं, जिन पंहिंजी ज़िंदगी जे बारे में उहे ॻाल्हियूं ॿुधायूं जेके उम्मीद तव्हां न ॿुधियूं हूंदियूं ऐं हिन तमामु पंहिंजी ज़िंदगी जा हक़ाइक़ ॿुधाया जेके दोस्तनि ताईं ज़ाहिर कयूं था ऐं उम्मीद ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगरि दोस्तों वीडियो पसंदि अचे त हिन असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों असां हाली उस्ताद जलाल चंडे जो इंटरव्यू ॿुधूं था, हुन पंहिंजी ज़िंदगी जी हक़ीक़त बयानु कई आहे हिन इंटरव्यू में। अच्छा जी सर, मोरो तांजो असुल गोठ या मुझे गोठ बहरारी ते बाकी मुझे रहाश मोरे शहर में आ। मोरे शहर जी गोठ सुल्तान केड़ो ओ जान बिया तो नाला रही है बाकी हां जलाल चंडो आ। या त रही है सुला यार तो जलाल चंडो नालो तो। अच्छा उस्ताद तांगे छा सिखारे? उस्ताद असां लखे सान के जो गायो गायो सिखारे छी। शुरुआत केड़े कलाम सां थी? हां शुरुआत हुई तो अज सुनानी छो नथो को दिहाड़ो याद कर, दिल सड़ी वई यार जाने दिल सड़ी जो दाद कर। धुन याद? हां बुधाए हो अज सुनानी छो नथो को दिहाड़ो याद कर, अज सुनानी छो नथो पर को दिहाड़ो याद कर, दिल सड़ी वई यार जानी दिल सड़ी वई यार जानी दिल सड़ी जो दाद करो, अज सुनानी छो नथो पर को दिहाड़ो याद कर, अज सुनानी छो नथो पर को दिहाड़ो याद कर। दोस्तों तव्हां ही इंटरव्यू ॿुधियो पिया त उस्ताद जलाल चंडो पंहिंजी ज़िंदगी जो वाक़ियो ऐं हुनजी ॻाइण जी शुरूआत ऐं पंहिंजी ज़िंदगी जी हर ॻाल्हि हिन इंटरव्यू में ॿुधाए रहियो आहे। चलो दोस्तों अॻिते हली वरी ॿुधूं था। अच्छा इहो तव्हां भाउरनि में या वालिद साहब जो जेतिरो औलाद हो तव्हांखे ॻाइण जो शौक़ु हो या ॿियनि खे? ॿियनि खे कोन्हे शौक़ु अथई। ॿिया घणा भाउर तव्हां? ॿिया मुंहिंजा ॿ भाउर आहिनि, ॿियो मां आहियां। उहो छा कनि? उनखे पंहिंजी ज़मीनदारी आहे, अलाह जी महिरबानी आहे। अच्छा जी माशाअल्लाह। उन्हनि जो ॻाइण वॼाइण ॾाढो कोन्हे। वालिद साहब वैसे वो हाजी माण्हू हो, वो तो मुझे कावड़ को पहिरियां त न ॻाल्हि सही ॻाल्हि आहे। सही त बाबा असांजो राग सां छा ऐं तूं राग न ॻा। पोइ असां उस्ताद पंहिंजे पीउ खां लिकी ॻाईंदो हुउसि। पोइ असांजे पासे हिकिड़ो मेलो थियो, उन मेले में मूं वञी ॻायो। हुते त शाम जो ख़ल्क मोटी मेले खां त असांजो ॻोठ आहे रस्ते जे भरिसां। त जेको माण्हू बाबे खे ॾिसे न त उहो चवे त हाजी तुंहिंजे मेलो खयो, तुंहिंजे पुट खयो। सॼे मेले में रुगो जलाल जलाल हुई। मां त 3 ॾींहं ते ॻायो, पर 3 ॾींहंनि खां पोइ जो मां घर आयुमि त थोरो डिॼंदो आयुमि त बाबो साईं अलाए छा चवंदो। तो सियारो बाह ते वेठो, मां अची पेरे पियो मां त मूंखे पुठी ते हथ हणी मूंखे चई त हाणे तूं भली वञी ॻा। छो त औलाद जी माइट नेकी ॿुधंदो आहे त ख़ुशि थींदो आहे। सही आहे। चई हाणे तोखे झल न आहे, हाणे तूं भली वञी ॻा। त मूं पुछियो बाबा साईं बाबा साईं तव्हांखे इहो कीअं ख़्यालु आयो? चई त जेके माण्हू मोटनि पिया उहे चवनि पिया त मेलो खयो त तुंहिंजो पुटु खयो। अच्छा पोइ असां अलाह जी महिरबानी थी बाबे साईं उन खां पोइ मूंखे इजाज़त ॾिनो त पहिरियां उन खां लिकी ॻाईंदो हुउमि। पोइ हाजी साहब कॾहिं रूबरू बि तव्हांखे? हा ॿुधाई रूबरू। हा बस पोइ तो ख़ुशि पियो थिए, हाणे माइट त ख़ुशि थींदो। हलो शुक्र आहे जी वॾा राज़ी थिया। घणो तव्हां जलाल ॻायो माशाअल्लाह, घणी शोहरत बि तव्हांखे हासिल थी। जी सही। कीअं था सम्झो त 1973 खां अॻु में हिकिड़ी अजीब दुनिया हुई तव्हांजी? जी सही। हा जी। उन खां पोइ फनकारनि जे टोले में आयो, तव्हां ॻाइण वॼाइण सां तव्हांजो वास्तो थियो। ज़िंदगी जी तब्दीली कीअं महसूसु कयो? ऐं बसि ॾाढा अलाह जा एहसान मञियासीं। छो त पहिरियां त दुनिया में गर्क हुआसीं न, पोइ त दुनिया में ज़ाहिर थियासीं, निर्वार थियासीं। ख़ुदा बुरनि कमनि खां बचायो, सभु कंहिंसां सुठनि दोस्तनि सां वास्तो रहियो, तोसां रहियो, ॿिए सां रहियो, त पोइ वरी सुठी लेवल ते अची वियासीं। पहिरियां त वरी ॿी लेवल ते हुआसीं। हू संगत जेका अॻु में हुई ॻाइण वॼाइण खां अॻु में, हू एतिराज़ न पिया कनि? पहिरियों त एतिराज़ कयो, पर हाणे त मिंथू कंदा त असांजी शादी हली ॻा। हा पहिरियों त एतिराज़ कंदा, पोइ उन्हनि खे हिदायत नथा कयो तव्हां? न हाणे त हिदायत उहे असांजे जेके टेम वारा उहे त बसि करे बाक़ी हाणे वरी नवां जी जी। अच्छा जी त दोस्तों
तव्हां उस्ताद जलाल चंद जी ॻाल्हि ॿुधी त के दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि चयूं त पहिरियां त उन्हनि असांखे मना कयो ॻाइण जो, पर हाणे मिंथू था कनि। बिल्कुलु उस्ताद जलाल चंद जी मौसीक़ी अहिड़ी हूंदी, हुनजी ॻाइण, हुनजो अंदाज़ ई अहिड़ो हूंदो हो जेको हर माण्हू जे दिलि में घर करे वेंदो हो। दोस्तो अॻिते वरी हली इंटरव्यू ॿुधूं था। घणनि मौक़नि ते तमामु वॾनि वॾनि फनकारनि सां जलाल तव्हांखे ॻाइण जो मौक़ो मिलियो। मूंखे चङी तरह यादि आहे त मोहम्मद यूसुफ जी उस्ताद मंसूर अली ख़ान ऐं ॿिया वहीद अली आहे, सलीराणी आहे, ॿियो फनकार आहिनि त वॾनि ऐं झूननि फनकारनि सां जेके इल्मदार फनकार आहिनि, जेके उस्ताद फनकार आहिनि, कीअं महसूसु कयो हुन सां गॾु? ॻाइण त असांखां भला आहिनि, पर वक़्तु असांजो अलाह भलो कयो न। हा, इहो त ॻाइण त हुननि जो भलो आहे, माना पर वक़्तु रहिया। हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त हिकिड़े मेले में समन सरकार ते जी उस्ताद मंसूर अली ख़ान हो, जंहिं जाते उहो जेको हुननि जो राग हो सो खुलियो हो। हा, उस्ताद मंसूर अली ख़ान हो, मिठू कच्छी, कज़बानो, सैयद सलेमान शाह, इन्हनि जो खुलियो राग हो ऐं मुंहिंजो राग टिकेट ते हो 10 रुपया, त 10 रुपया वॾा हुआसीं त होॾे माण्हू न पिया लड़नि, हेॾे पुलिस लठियूं हणी ऐं माण्हू झले पई। त उस्ताद मंसूर अली ख़ान सुबुह ते मूंखे घुरायो त मां जलाल चंद जो ॾिसां। हाणे असां त हुननि जे ॻाल्हाइण लाइक़ बि न आहियूं, छो त असांजा उस्ताद आहिनि। बेशक। पोइ त जंहिं महिल वियासीं त मूंखे चई तो में कुझु न आहे, बाक़ी तुंहिंजे वक़्त खे सलाम। वाह वाह वाह। तो में कुझु न आहे, बाक़ी तुंहिंजे वक़्त खे सलाम आहे। अॼु ॾिठोसीं, हा, मुरादूं पुनियूं। मुंहिंजो उस्ताद दुआ कजां। दोस्तो उस्ताद जलाल चंद जे इहो जेको वाक़ियो ॿुधायो आहे उस्ताद मंसूर अली ख़ान जो, जेको मेले जो उस्ताद जलाल चंद साहब वाक़ियो ॿुधायो आहे, त उमीद हीउ वाक़ियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। दोस्तो उस्ताद जलाल चंद जी मुहबत भरी आवाज़ में ही इंटरव्यू तव्हांखे ॿुधायूं था। चलो दोस्तो अॻिते हली वरी ॿुधूं था। उस्ताद मंसूर अली ख़ान हिकिड़ो फ़क़ीर माण्हू, ॻाइण पंहिंजी जाइ ते रहियो, वॾो वॾो फ़क़ीर माण्हू, जीअं कंहिंखे फ़क़ीर चइजे न त हाणे असां में का शइ न आहे, पर असांजे माण्हू खे बुरा लाहे त वॾी ॻाल्हि आहे न। फनकारनि जी ॻाल्हि निकिती आहे जलाल, त इहो मुंहिंजो ख़्यालु आहे हींअर सुवालु वक़्ताइतो रहंदो त ॻाइण वॼाइण सां थोरी घणी वाक़फ़ियत जलाल जी थी आहे त फनकार जी शनास बि जलाल खे हुजणु खपे त केरु सुठो फनकार आहे, केरु ख़राबु फनकार आहे। मक़सदु आहे केरु बेसुरो कसो थो ॻाए, केरु सुर में थो ॻाए, त छा ख़्यालु आहे सुठो फनकार? मुंहिंजे सुरीलप जे ख़्याल सां हिन वक़्तु पोइ मोहम्मद यूसुफ भलो आहे। हा दोस्तो उस्ताद जलाल चंद जा इंटरव्यू तमामु भलो ऐं उस्ताद जलाल चंद जी कचहरी जो मोर हूंदो हो, हर माण्हू सां आजी सां पेश ईंदो हो। तव्हां हिन इंटरव्यू में बि ॾिठो आहे त उस्ताद जलाल चंद साहब कीअं मोहबत भरियूं ॻाल्हियूं खिल भोग जे अहसास सां करे पियो। दोस्तो उस्ताद जलाल चंद जो फनकार त हो, पर हो सुठो इंसान ऐं ख़ुशदिल ख़ुशि तबियत माण्हू हूंदो हो। हुनजा अहिड़ा यादगार इंटरव्यू ॿिया बि मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तो उमीद त हीउ इंटरव्यू तव्हांखे पसंदि इहो तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। इंशा अल्लाह ताला दोस्तो ज़िंदगी रही त अॻी वीडियो में ज़रूरु गॾु मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।